नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यू दिल्ली खां ख़बर ॾींदा हलूं त भारतीय हुकूमत जे तकरारी शोरियत वारे कानून जे ख़िलाफ़ एहतजाज दौरान थींदड़ हंगामनि में फौतियुनि जो अंग वी थी वियो। भारतीय मीडिया मूजिबि न्यू दिल्ली जे हाई कोर्ट शहर में थींदड़ हंगामनि ते राति देर सां हंगामी ॿुधणी कई वई ऐं पुलिस खे शहरियुनि जो तहफ़ुज़ यकीन बणाइण जो हिदायतूं कयूं, जॾहिं त अदालत हंगामनि में ज़ख़्मी थींदड़नि खे फौरी तौर ते तबी इमदाद फराहम करण जी का बि हिदायत न कई है। भारतीय मीडिया मूजिबि न्यू दिल्ली में इख़्तियारी सूरत हाल मामूल ते अचण ते दावा कई है, जंहिंखां पोइ न्यू दिल्ली में 2 ॾींहनि खां बंदि मोटर सर्विस स्टेशन खे खोलियो वियो। मीडिया रिपोर्ट मूजिबि जाफराबाद खां मौजपुर, बाबरपुर ऐं गोकलपुर जे मेट्रो स्टेशन खे 2 ॾींहनि ताईं बंदि रखियो वेंदो। भारतीय मीडिया चयो त हुकूमत क़ौमी सलामती जी सलाहकार अजीत डोवाल खे नई दिल्ली जी सूरत हाल खे कंट्रोल रखण जूं ज़िम्मेवारियूं ॾेई छॾियूं आहिनि, जंहिंखां पोइ अजीत अंगारे जिला जाफराबाद ऐं सैलामपुर ऐं दिल्ली जे मुतासिर उत्तर ओभर जे इलाइक़नि जो दौरो कयो। भारतीय मीडिया जे रिपोर्ट मूजिबि दिल्ली जे उत्तर ऐं ओभर वारे इलाइक़नि में अञा ताईं सूरत हाल छिकताइण वारी आहे। अरबा जी सुबुह गोकलपुर जे हिकु मार्केट में दुकान खे बाहि ॾेई छॾी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।